सागर साहब ये तव्हांजूं भलायूं असां कॾहिं बि विसारे न सघंदासीं। अॼु जेकॾहिं मुंहिंजो सौट ज़िंदा आहे त तव्हांजे करे आहे। तव्हां हिते बीहो, मां सौट खे घर छॾे मोटी थो अचां, पोइ हलूं था रही सॾे। ठीक है, जल्दी मोटण जी कजो। मां खुड़ीअ पहिरें वापसि थो अचां। भाॼाई मुंहिंजे पोयां त पुलिस हुई, मां निकिरी वियो हुयुसि। हींअर वथाण था चकर हई पियो अचां। समूरो माल बुख ते बीठो आहे ऐं तूं हिते बीठी आहीं। माल खे पोइ जी मुठ बि कान ॾिनी अथई। आऊं की ॿाहिरि वञा? हू मुई भागन भरी दर ते लठ खयो बीठी आहे। उन ॾाइण खे त पंहिंजी इज़त जी न आहे। मूंखे त पंहिंजो पाण मथां माण्हू न आहिनि खिलाइणा न। तोखे केतिरा भेरा चयो अथमि त घर में वञी उन्हनि खे पादर हणी घर ख़ाली कराइनि, पर न, तूं मुंहिंजी ॿुधी किथे थो? इहा माई अञा नथी मुड़े। कान मुड़ंदी जेसि ताईं उन्हनि खे घर मां कढी घिटी में न विहारींदे, तेसि ताईं हू सुधरण वारा न आहिनि। निभागी न पाण सुकून सां वेहंदी न मूंखे सुकून सां वेहण ॾींदी। मूंखे त भाॼाई तो मथां अफ़सोस थो थिए। इन माई भागन भरी जे खौफ़ खां तूं हिते घर में वेठी आहीं ऐं माल समूरो बुख थो मरे। माल बुख मरे तो उको ई मरे। आऊं बि तेसि ताईं ॿाहिरि कान निकिरंदसि जेसि ताईं उन्हनि खे घर मां तड़े ॿाहिरि नथा कढो। पोइ हल भाॼाई, अॼु हिन जे घर जे समूरे सामान खे बाहि थो ॾियां, इन्हनि खे घर मां तड़े थो कढां। मूं सोचियो त फ़क़ीर आहिनि, वेठा रहनि, पर न। फ़क़ीर इहे नाले जा फ़क़ीर आहिनि, बाक़ी कम त असां खां बि वॾा अथनि। पोइ अच भाॼाई, हल मूंसां वॾो को बाठो ॻोल्ह त हली सभिनी जूं टंगूं भञूं, पोइ ॾिसां थो त इहे घर कीअं नथा ख़ाली कनि। पर ॿुध, इन्हनि सां रिआयत बिल्कुलु नाहे करणी। ऐं पाण तोसां गॾु थी हलां। ॾिस त घर मां इहो सामान सुधो कढी ॿाहिरि कीअं थी उछलियानि। अच हाणे अच, आ। रईस वटि पंधु ख़ैर सां पियो आहीं? दुआ सां मिलणो आहे। दुआ? रईस जी धी। छा तव्हां रईस वटि 12 बचे ईंदा वेंदा आहियो? दुआ मूंसां गॾु पढ़ंदी हुई। सागर साहब, स्कूल अलॻि आहे ऐं शहर अलॻि आहे। ही ॻोठ आहे। हिते तव्हांखे रईस पंहिंजी धीउ सां मिलण कोन ॾींदो। न मिलण ॾिनई त वापसि मोटी वेंदमि। सागर साहब, रईस जी धीअ में कहिड़ो कमु अथव? हुन जी मां मोकिलियो आहे। चइबो त रईस जी धीअ खे वापसि वठण लाइ हिते आया आहियो। हा, उन जी मां मूं मथां ज़ोर रखियो आहे। इन जो मतिलबु त रईस पंहिंजी धीअ खे हिते ज़बरदस्ती रहायो पियो आहे? ईअं ई सम्झ। पोइ तव्हां सां वञणु कोन ॾींदुसि। मुंहिंजी सलाह वठो त तव्हां हितां ई वापसि शहर हलिया वञो। उन फॾे में हथु न विझो। तव्हांजे लाइ ई बहितर आहे सागर साहब। हिन कम में हथु विझी चुको आहियां। छा तूं मुंहिंजो साथ न ॾींदे? तो जेका असां मथां भलाई कई आहे न, उन लाइ त असांजी जान बि तो मथां हाज़ुर आहे। कयूं था कोशिश, वधीक अलाह भलाई कंदो। अदा हाणे बस कर। कढीन घर खां ॿाहिरि ॾियो तालो घर खे। हलो उथो, हलो जय खाली क्यों तो मैं ताल होना। चुप। हलो हल 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 उठ। हल 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 हल। बाबा साईं, जिंदगी में पहिरियों दफ़ो बंदूक ॾिसी भाॻो आहियां। भरोसो बि तव्हांजे करे। जेकॾहिं मां उते मौजूदु हुजां न बाबा,
हिन जानवरनि जा लाश सुञाणे कोन सघो आहे छो त दिलदार दरिया आहे जे चढ़े त बंद टोड़े ओ ये जानू मुझे क्यों चाहे दिलदार जानू हिन वक्त होश में ना है तोखे होश में रहणो पवंदो पर जे तो भी होश में आहे जानू जे मथां जवाबी फायरिंग कई तो वॾो नुक़सान थींदो ऐं मां नथो चाहियां त तव्हां पाण में विड़ी मरो बाबा साईं त पोइ जानू खे सम्झायो न सरकार मां जानूअ जो ॾोही न आहियां नई जानूअ जी इज़त में अखियूं विधियूं आहिनि कुझु बि हुजे दिलदार जानूअ तोखे पंहिंजे घर में ॾिठो आहे हुनखे गैरत त ईंदी न अञा केतिरा चकर सफ़ाई ॾियां ख़बर तोखे मां तोखे चयो बि आहे त छोकिरी इन जे लाइ मूंखे घुरायो त जीअं मां हुनजे सौट खे बचाए सघां दिलदार असांखे इहो एतबार आहे त तूं गंदी सोच जो मालिक नहीं पर इहो एतबार जानूअ खे केरु ॼाराए बाबा साईं तव्हां खां सवाइ जानू कंहिंजी बि कोन ॿुधंदो दिलदार मूं कोशिश कई आहे पर हिन वक्त जानूअ जे सिर जे मथां शैतान सवार आहे हुनजी गरम खोपड़ीअ में का बि ॻाल्हि नथी वेहे पोइ हुनजो हिकु ई इलाज आहे कहिड़ो इलाज जानूअ खे जेल में माणे छॾियो सरकार जेसीं ताईं हुनजो दिमाग़ ठिकाणे ते अचे पंहिंजूं ॻाल्हियूं पोइ निबेरींदासीं हिन वक़्तु महिमान पिया अचनि मूंखे हुननि सां मिलण ॾियो ठीकु आहे बाबा साईं जेको तव्हांजो हुकुम अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग नेठाणे खुलियल आसमान हेठों पिटी गई अञा नसीबन में अलाए कहिड़ा कहिड़ा धिका लिखियल आहिनि वो मां रोण मां कुझु बि कोन वरंदुई 5 रुपया घटि कम खे पट हली कंहिं चङे मठे जो दर खड़कायूं न हिते ते गर्मीअ में सड़ी वेंदासीं काॾे वेंदासीं किथे रहंदासीं सच में तव्हां सां वॾो ज़ुल्म थियो आहे जको हुननि सां पुॼी नथो सघे उन्हनि लाइ ॾाढा आहिनि इहा हमदर्दी पंहिंजी पाण वटि रखो हाणे निकिरो हितां जॾहिं असांखे पादर था लॻनि त को बि छॾण लाइ वेझो कोन थो अचे हींअर असांजो तमाशो ॾिसण लाइ वॾा हमदर्द बणिजी आया आहियो हाणे टरो हितां टरो तव्हांजी हमदर्दी जी असांखे ज़रूरत कान्हे पादर मोला दादा या तो कावड़ वरी असां ते अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग उन्हनि पादर आया हे वरी पटन जे मथां लूण बुरकण आया आहिनि हलो त हलूं ही होश में न आहिनि इमदाद हिननि जो ॾोह न आहे हिननि सां ज़ुल्म थियल आहे जेकॾहिं तव्हां सभु ॻोठ वारा असांजो साथ ॾियो आहे न त असांजे मथां ईअं कोई ज़ुल्म न करे हा अड़ी अमड़े ओ जी जल मड़े ते को बि कंहिंजो साथ न ॾींदो तॾहिं त हर को पादर पियो खाए मूंखे अफ़सोस आहे वली दादा वारनि जो हिकिड़ो घर पोइ बि सॼे ॻोठ खां ॾाढो ख़बर फ़कीर सभु को पंहिंजी इज़त बचाई वेठो आहे माथ में रहम दादा तोड़े कहिड़ी पंहिंजी इज़त बचाई आहे ईंदे वींदे तोखे पादर हयां अथनि अञा बि कच्छ में मुंहुं बीठा आहियो गैरत कान थी अचेव त ग़रीबनि जे मथां ज़ुल्म थो थिए उन जे ख़िलाफ़ आवाज़ उथारियूं उथूं हाणे तव्हां हलो टरो असांखे तव्हांजी का ज़रूरत कान्हे का हिन ताणी छा कयो अथव सखणो बात हयो अथव अरे कंहिंखे अहसासु पियो असांजे लाइ मारियो गिराह खणी अचो मूंखे चयो बाबो वीचारो बुख में सॼो सुकी वियो आहे मानियूं खोड़ जेका असांजी पहुच आहे तव्हांजी मदद पूरी कंदासीं बाक़ी बीठो छा जे लाइ ईंदा
₹5 घटि कम खे पट ॾाढी बुख लॻी आहे। अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग अञा इहे ॾींहं बि ॾिसणा आहिनि। सोट सागर खे किथे छॾिया आहे? रईस वटि वियो आहे। सोट मूं पंहिंजे मुड़ुसनि जो शुक्रियो अदा बि न कयो ऐं तूं हुनखे ईअं छॾे आहीं। सौट मूं सागर खे घणो ई चयो त राति असांजी महिमानी खाई पोइ वञ, पर हुन ज़िद कयो त मूंखे रईस वटि छॾे अच। सौट वली दाद लिकी तो मथां वार कयो आहे, पर हाणे असां सरेआम उन जे सीने मथां वार कंदासीं। तूं रुगो ठीक थी। तू न रबूअ जो साथ ॾींदे जंहिं तुंहिंजे मथां गोली हलराई, तोखे खाधे में ज़हर ॾिनई। ऐं हाणे बि का हिन जी नई चाल आहे। बाक़ी मुंहिंजे भाइरनि हिन जे मथां वार न कयो हूंदो। हे कूड़ थो ॻाल्हाए। तूं विच में न ॻाल्हाए। असुल असांजी मोहबत में ज़हर मिलाइण वारी बि तूं आहीं। सौट छा बि खणी सम्झे ऐं तूं छा बि खणी सम्झी, पर इहो हमिलो सौट मथां न मूं मथां थियो आहे। ईअं सम्झ त मुंहिंजी दिलि खे ज़ख़्म रसियो आहे। ही गैर न आहे जो मूंखे कुझु बि न थींदो। ही मुंहिंजो रक्त आहे, रक्त। इनखे कुझु बि थिए थो न त मुंहिंजी रक्त टाके थी। सोट अॼु मूंखे अहसास थो थिए त तूं मुंहिंजो सौट न पर भाउ यार, भाउ। तूं मां हाणे हिकु आहियूं सौट। सचो आई सौट, तोखां सवाइ त मां बि अधूरो आहियां यार, अधूरो आहियां। अदा अजायो सोचे पंहिंजे दिल जो बार न वधाए। जेकॾहिं अदा अनवर जी हयाती हूंदी न त हू वापसि मोटी ईंदो, हुनखे केर बि मारे कोन सघंदो। बाक़ी शेर खान खे तुंहिंजी इहा चोट बुज़दिली में शुमार कई। त पोइ वञ मुला दादा, अॼु मासातन खे वठी अच। सौ को तां मासातन खे छो घुरायूं अदा? शेर खान खे मारण लाइ त असां ॿ ई काफ़ी आहियूं। शेर खान खे मारण लाइ ॿ त छा, पर मां अकेलो ई काफ़ी आहियां। पर मां चाहियां थो त शेर खान समेत शेर खान जी पूरी आक़ खे खणी अचूं ऐं जेसि ताईं अदा अनवर खे असांजे हवाले नथा कनि उन्हनि खे क़ैद करे रखूं। जेकॾहिं उन्हनि मां केर बि हिकिड़ो मरी पियो न त अदा अनवर जो असांखे लाश बि हथ कोन ईंदो। अदा अनवर ज़िंदा न आहे। अनवर ज़िंदा आहे। शेर खान उनखे ढाल तौर इस्तेमाल तो करे। ठीक है अदा, मां सातन ॾे न्यापो कयां थो, पर इहो तो ॿुधाए प्रोग्राम छा ठाहियो अथई? रात जे वक्त में शेर खान जे घर ते चढ़ाई कंदासीं। रईस जा माण्हू विच में त न ईंदा? दिलदार सौदे लाइ हथ मिलायो आहे, उनखे इस्तेमाल कंदासीं। हू पंहिंजे अमरान खे पाण पले वेंदो। बाक़ी शेर खान वारनि खे ॿधी खणी हलंदासीं बेले में। उतां विचां विचां मासात वारा उन्हनि खे दरिया पार कराए पंहिंजी जूई में वठी वेंदा। पोयां पुलिस भली मुल्क मारे विझे, पर शेर खान वारनि जा लाश बि पुलिस खे हथ कोन ईंदा।
ठीक है दा जेका तुंहिंजी मर्ज़ी। बाबा इहो औताक तुंहिंजे हवाले आहे। हिते जेतिरा ॾींहं तुंहिंजी दिलि चाहे रही सघी थो, पर दुआ सां मिलण जो दिलि मां ख़्यालु कढी छॾ। मां मञा थो त शहर वारे घर ते तूं ईंदो वेंदो हैं, पर ही ॻोठ आहे। भला मोबाइल ते ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए सघां थो? दुआ वटि मोबाइल नाहे। दुआ खां तव्हां मोबाइल खसे वरिती? हा। भला तव्हांजे मोबाइल तां ॿ लफ़्ज़? न, हरगिज़ न। इस्बाउल खान, पोइ मां बि हिते नथो रही सघां। उहा तव्हांजी दिलि आहे। मां त आयल महिमान जी इज़त कंदो आहियां। रहो या वञो, तव्हांजी मर्ज़ी। मारिया केतिरा ॾींहं में ॼर के सोटे ना तूं सोग मल्हाईंदी है। बाक़ी सॼी ज़िंदगी तोखे झोली झले पिटींदी रहंदसि। आउं चवां थो उथ मथे उथ। अरे पंहिंजो वात बंदि रखो त बढ़िया नहीं ॿई गोदा। जानू मारे छॾ मूंखे, पर मां पट तां कोन उथंदी साईं। न उथंदी तूं? उथ चलो भी हो सही ना। का न उथंदसि तुंहिंजो पीउ जी बात है। तूं उथंदी कर मर ते। जानू ख़ुदा पुॼंदई, ख़ुदा जो कहर किरंदई। बस पंहिंजो वात बंदि रखो। तूं पंहिंजे लाइ पाण कयो आहे। तो ख़बर न आहे जानू जिन अथई जिन या मारींदो आहे या खारींदो आहे, पर तोखे मारींदुसि कोन, तोखे खारींदो में पछाड़ीअ खारींदो में यादि करे छॾा मुंहिंजी ॻाल्हि। तो सदाई कुत्ते वांगुर चोरिया चक विधो आहे। अज भी मुकाबला कर, तोखे ख़बर पइजी वेंदी त घणे वीहें सौ थींदो। पान संभाल जबल अचाई थी। जबल मोरा संभाल नहीं थे, मोरा संभाल जबल खे कोली नहीं की। वली दादा खड़ पाजे भा मोरा दादा खे